उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया, तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खोड़ सारा दोस्त असांजा भाउर इहा ॻाल्हि कंदा आहिनि त नबी अलैहिस्सलाम जी सिर्फ़ु हिकु नियाणी, हालांकि इहो ग़लति फ़लसफ़ो आहे। इहो उसूल काफ़ी मुंहिंजे हथ में मौजूदु आहे, जिल्द नंबर 1, हिन जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे त नबी अलैहिस्सलाम जूं 4 नियाणियूं हुयूं। असांजे शियन भाउरनि वटि ही मोतबर ऐं मुस्नद किताब आहे। फ़वलिद मिन्हा क़ब्ल मबासी अल-क़ासिम, चवे थो त नबी अलैहिस्सलाम जी नुबुवत बेसत खां अॻु खेनि हज़रत ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा मां जेको औलाद ॼाओ उहे ही आहिनि क़ासिम, रुक़ैया, ज़ैनब, उम्मे कुलसूम, 3 नियाणियूं, ऐं चौथी हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा, यानी नबी अलैहिस्सलाम खे नुबुवत मिलण खां पोइ ॼाई। त हीअ उसूल काफ़ी आहे। अहिड़ी रीति ॿियनि बि खोड़ सारनि जॻहियुनि ते इहा रिवायत मौजूदु आहे। कुझु दोस्त हिते एतिराज़ था कनि त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल सैयदा ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा सां शादी कई, ओॾी महिल नबी अलैहिस्सलाम जिन जी उमिरि मुबारक 25 साल ही, ऐं पाण अलैहिस्सलाम जिन खे नुबुवत तक़रीबन 40 सालनि जी उमिरि में मिली, यानी शादीअ खां पोइ नबी अलैहिस्सलाम नबुवत ताईं 15 साल गुज़ारिया। उन्हनि 15 सालनि में 3 नियाणियूं थी वयूं ऐं एतिरियूं वॾियूं थी वयूं जो हुन जी शादी बि थी वई। चवनि था इहा ॻाल्हि अकुल जे ख़िलाफ़ु आहे, हालांकि इहो ग़लति फ़लसफ़ो आहे। पहिरें नंबर ते इहा बुनियादी ॻाल्हि, नबी अलैहिस्सलाम जी शादी 25 सालनि में थी, इन हवाले सां का बि मोतबर ऐं मुस्नद रिवायत कोन्हे। ख़ुदि उसूल काफ़ी वारी रिवायत में आहे वज़ाहत मौजूदु त नबी अलैहिस्सलाम जी उन वक़्तु उमिरि तक़रीबन 20 सालनि खां कुझु मथे, ओहो इब्नु बिज़अ व 20 सन, 20 सालनि खां कुझु मथे, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबुवत 40 सालनि जी उमिरि मिली ऐं शादी 20 सालनि जे क़रीब थी, यानी नुबुवत खां अॻु नबी अलैहिस्सलाम 20 साल शादीअ वारा गुज़ारिया। त इन करे इहो फ़लसफ़ो ग़लति आहे त 25 में शादी थी। इन हवाले सां का बि सही मुस्नद ऐं मोतबर रिवायत मौजूदु कोन्हे। ऐं ॿी अहम तरीन ॻाल्हि, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 2 नियाणियुनि जो अबू लहब जे 2 पुटनि सां सिर्फ़ु निकाह थियो, रुख़सती कोन थी हुई। ऐं नंढड़े हूंदे ॿार जो निकाह थिए, रुख़सती बुलूगत खां पोइ थिए, इहा शइ जाइज़ आहे। लेकिन रुख़सती खां अॻु ई अबू लहब जे पुटनि नबी अलैहिस्सलाम जे 2 नियाणियुनि खे तलाक ॾेई छॾी, ऐं नंढड़े हूंदे शादी थियणु उनजो जवाज़ कुतुब शिया जे अंदरि बि मौजूदु आहे। ही मुंहिंजे हथ में फ़ुरू मिनल काफ़ी शिया जो मोतबर किताबु आहे, हुनजे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे, जिल्द नंबर 5, सफ़ो नंबर 401, बाब तज़वीज सिबियान, नंढड़नि ॿारनि जी शादी जे बारे में, यानी नंढड़ा ॿार जेकॾहिं निकाह कनि ऐं रुख़सती बुलूगत खां पोइ थिए त इहो जाइज़ आहे। इन हवाले सां ई लिखे थो त साइल तो अबू अब्दुल्लाह, रावी चवे थो मूं अबू अब्दुल्लाह यानी इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह अलैह खां पुछो, अन रजुल युज़व्विजु इब्नहु व हुव सग़ीरुन क़ाल ला बास, हिकु माण्हू नंढड़े हूंदे पंहिंजे ॿारनि जो निकाह कराए थो, फरमाइनि था इन में को हर्ज कोन्हे, माना जाइज़ आहे। ऐं अहिड़ी रीति सफ़ो नंबर 401 ते रिवायत मौजूदु आहे, जिल्द नंबर 5, किताब साॻियो आहे। इमाम मोहम्मद बाक़र रहमतुल्लाह जो फरमान मौजूदु आहे। पुछो वियो हुन खां, अन ग़ुलामिन व जारिया ज़व्वजहुमा वलियैन लहुमा व हुमा ग़ैर मुदरिकैन, उन ॿार ऐं ॿारड़ी जे बारे में हुन जे वलियुनि हुन जो निकाह नंढड़े हूंदे कराए छॾियो आहे, अञा हू बालिग़ कोन थिया आहिनि। चवणु लॻा त को मसइलो कोन्हे, इहो जाइज़ आहे। हा, उहे ॿार जॾहिं बालिग़ थींदा त पोइ हुननि खे इख़्तियार ॾिनो वेंदो, वणेनि त ज़िंदगी गॾु गुज़ारीनि, वणेनि त हिक ॿिए खां अलॻि थी वञनि। इन रिवायत में मसइलो मालूम थियो त जेकॾहिं नंढड़े हूंदे ॿारनि जो निकाह थी थो वञे, वॾे हूंदे खां पोइ ॿारनि खे इख़्तियार ॾिनो वेंदो, जेकॾहिं गॾु रहणु चाहिनि त हुनजो निकाह बरक़रार आहे, अलॻि रहणु चाहिनि त निकाह खे ख़तमु कयो वेंदो ऐं तलाक जी सूरत हाल थींदी। बहरहाल, ऐं गॾोगॾु इहो बि एतिराज़ कनि था त मुबाहिले में सिर्फ़ु नबी अलैहिस्सलाम जी हिकिड़ी नियाणी छाजे लाइ आई जेकॾहिं 4 नियाणियूं हुयूं, इहो बि एतिराज़ ग़लति आहे। इन जे लाइ जो मुबाहिले जे वक़्तु नबी अलैहिस्सलाम जी हिकु नियाणी सिर्फ़ु ज़िंदा हुई, 3 नियाणियूं इन खां पहिरीं वफ़ात करे चुकियूं, रज़ियल्लाहु अन्हुन्ना अजमईन। जीअं शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह मिनहाज सुन्नह जिल्द 7 सफ़ो नंबर 71 ते लिखियो आहे, लम यकुन इंदहु ज़ाक
इल्ला फ़ातिमा। उन वक़्तु नबी अलैहिस्सलाम जी नियाणी सिर्फ़ फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा ज़िंदा हुई। फ़इन रुक़य्यत व उम्म कुलसूम व ज़ैनब कुन्न क़द तूफ़ीन क़ब्ल ज़ालिक। टई नियाणियूं जेके नबी अलैहिस्सलाम जो बाक़ी हुयूं इन खां पहिरियों हुन जी वफ़ात थी वई। इहो मसइलो मुअस्सिस आलुल बैत शीअनि जो जेको मोतबर किताबु आहे हुन जे अंदरि मौजूदु आहे। जिल्द नंबर 27 सफ़ो नंबर 170 लिखे थो त मां युबय्यिनु ज़ालिका अन्न क़ौलहु निसाअना ला यख़्तस्सु बिफ़ातिमा। निसाअना मुबाहिले वारी आयत जे अंदरि जेके लफ़्ज़ मौजूदु आहिनि इन मां मुराद सिर्फ़ु फ़ातिमा कोन्हे बल्कि नबी अलैहिस्सलाम जूं तमामु नियाणियूं आहिनि, लेकिन उन वक़्तु सिर्फ़ु फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा ज़िंदा हुई। लम यकुन इंदहु इज़ ज़ाका इल्ला फ़ातिमा। चवंदा उन वक़्तु सिर्फ़ु फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा ज़िंदा हुई, तंहिंजे करे नबी अलैहिस्सलाम सिर्फ़ु उनखे वठी आया। लिहाज़ा मालूम थी वियो त मुबाहिले जे वक़्तु नबी अलैहिस्सलाम जी सिर्फ़ु हिकिड़ी नियाणी ज़िंदा हुई। त इन्हनि दलीलनि मां इहो वाज़िह थियो नबी अलैहिस्सलाम जूं 4 नियाणियूं हुयूं, उन मां 2 सैयदना उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जे निकाह में आयूं। इन हवाले सां कुतुब शिया जा बि खोड़सर हवाला मौजूदु आहिनि, कुतुब अहले सुन्नत जा बि खोड़सर हवाला मौजूदु आहिनि। इन सिलसिले जी ॿी कड़ी आहे हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी प्यारी नियाणी सईदा सकीना रहमतुल्लाहि अलैहा जो निकाह सैयदना उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जे पोटे सां थियो हो। तबक़ात इब्न साद जिल्द 7 सफ़ो नंबर 91 वज़ाहत मौजूदु आहे। उन सां पहिरीं मुसअब बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु शादी कई, जेको ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु जो फ़र्ज़ंद आहे। उन जी वफ़ात खां पोइ हुन सां अब्दुल्ला बिन उस्मान बिन अब्दुल्ला बिन हुकैम शादी कई। उन जी वफ़ात खां पोइ हुन जी शादी थी ज़ैद बिन अम्र बिन उस्मान बिन अफ़ान सां, जेको हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जो पोटो आहे। साबित थियो त हे रिश्ता ऐं मुहबतूं नबी अलैहिस्सलाम जे दौर में बि हुआ, बाद में बि रत जा रिश्ता जारी रहिया, ऐं मुहबतूं उल्फ़तूं जारी रहियूं। जंहिंजो ॿियो मिसाल इहो बि आहे त हज़रत हुसैन रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत हसन, हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु अजमईन टिनी पंहिंजनि पुटनि जा नाला अबू बकर, उमर, उस्मान रज़ियल्लाहु अन्हुम बि रखिया, जेके करबल जे मैदान में शहीद थिया। तव्हां करबल जे 70-72 अहले बैत जे शहीदनि जी लिस्ट जे मथां गौर फ़िक्र कंदो तव्हांखे नाला नुमाया नज़र ईंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे असांखे हक़ाइक़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।